नाज़रीन ख़बर है ڪرمپور मां जेका असां शेयर कयूं पिया तपेदार डॉक्टर शबीर दायो मोज़िन जे मेड़ मिंथ खे मान ॾींदे ڪرمپور जी सोमरा برادरी खे माफ़ करे छॾियो। कुछ ॾींहं पहिरियां सोमरा برادरी जे उबाश नौजवान शहर ऐं इलाइक़े जे मोज़िज़ माण्हू तपेदार डॉक्टर शबीर दायो सां अणढंगे रवैये सां पेश आयो हो ऐं धमकियूं ॾिनियूं हुयूं। सोमरा برادरी जे नौजवान ऐं संदन ख़ानदान जे माण्हुनि पंहिंजी ग़लती तस्लीम कंदे हाफ़िज़ अब्दुल हादी बंगलानी, उस्ताद अली बिलावल निंदवानी, हाफ़िज़ दिलदार अहमद बंगलानी, तपेदार मीर खान बिजानी, अब्दुल्ला खान जाफरी, मुनोर अली नसीरानी ऐं ॿिया मोज़िज़ माण्हू साण करे डॉक्टर शबीर दायो संदन ख़ानदान ऐं दाया बिरादरी सां पंहिंजी कोताही ते माज़रत कई। तपेदार डॉक्टर शबीर दायो मोज़िन जे मेड़ मिंथ खे मान ॾींदे अल्लाह जी रज़ा ख़ातिर सोमरा बिरादरी खे पंहिंजी कोताही माफ़ करे छॾी। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ ڪرمپور।